सिंध सूबे में पाणी जी खोट संगीन सूरत इख्तियार करे वई आहे। सिंध जे टिनी बैराजनि ते 52 खां 60% खां वधीक पाणी खोट सबब खुश्क साली जे ख़तरे खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, जेको ज़राअत, पीअण जे पाणी ऐं आम ज़िंदगी ते संगीन असर विझी रहियो आहे। वणनि, केलो, कमद, मेहा, भींडियूं, वाङण, टमाटा, तूरी, कद्दू, सुधो ॿिया फसल तबाह थी रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सिंधु दरिया में सिंध जे टिनी बैराजनि में पाणी जी हेठाहीं सतह जा वहिकिरा रिकॉर्ड कया विया आहिनि, जंहिंमें गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 1,45,805 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,25,811 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 1,09,360 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 64,380 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटरी बैराज वटि मथां वहिकिरो 56,195 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 27,620 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटरी बैराज वटि मौजूद समूरनि कैनालनि में पाणी जो वहिकिरो 22,575 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे, जंहिं में कलरी बघाड़ में 7,950 क्यूसिक, अक्रमवाह में 1,903 क्यूसिक, ओल्ड फुलेली में 8,570 क्यूसिक ऐं न्यू फुलेली में 10,529 क्यूसिक वहिकिरो रहियो आहे। जंहिं मां कलरी बघाड़ फीडर खे 100% पूरो पाणी ॾियण करे तार वही रहियो आहे। आपाशी खाते तरफ़ां काल शाम जो 6 वॻे धारे रिकॉर्ड कयल अंगनि अखरनि मूजिब तरबेला डैम वटि मथां वहिकिरो 66,500 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,54,000 रिकॉर्ड कयो वियो आहे। कालाबाग डैम वटि मथां वहिकिरो 1,80,680 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,72,914 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿिए तरफ़ चश्मा वटि मथां वहिकिरो 1,92,367 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,80,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।